थरड़ी मोहब्बत भरसां ॻोठ मोहम्मद सिद्दीक घनवासी मेहर अली घन पंहिंजे भाउ सां गॾिजी ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ बासरनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मेहर अली चयो त आऊं पेर खां माज़ूर आहियां, पोरियो नथो करे सघां, जंहिं करे ॻोठ जे मोज़िज़ मरूम नवाज़ घन मूंखे 13 वेसा ज़रई ज़मीन ख़ैरात में ॾिनी। संदसि वफ़ात जे 6 सालनि खां पोइ बाअसर अमजद घन, मंसूर घन ऐं ॿिया ज़मीन ते कब्ज़ो करे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन मुतालबो कयो त इख़्तियारी बाअसरनि ख़िलाफ़ नोटिस वठनि। भिटशा में मुड़ुस ऐं ॾेर जे ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि खां तंग थियल मोरो वासण मसमात ज़ुलेखा ज़रदारी मासूम न्याणी साण करे प्रेस क्लब भिटशा ॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मसमात ज़ुलेखा पंहिंजे मुड़ुस ग़ुलाम हैदर ऐं ॾेर लाल बख्श मथां इल्ज़ाम हणंदे चयो, मुड़ुस ऐं ॾेर मूं मथां तशद्दुद कनि था। ॾेर मूं सां जिन्सी ॾाढाई करे वीडियो रिकॉर्ड कई आहे, जंहिं बाद मूंखे मुंहिंजे मुड़ुस घर मां कढी छॾियो आहे। हुन मुतालबो कयो त इंसानी हक़नि वारियूं तंज़ीमूं मामले जो नोटिस वठनि। नसीराबाद में गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल नसीराबाद जी बिल्डिंग जो मरम्मती कम न थियण ख़िलाफ़ सुजाग शहरी इताद जे सॾ ते बैनर ऐं प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरे जे अॻुवान आशिक नूनारी, जमील शेख ऐं ॿियनि चयो त कंबर शहजादकोट ज़िले में तारीख़ी हैसियत रखंदड़ हाई स्कूल जो मरम्मती कम हिन वक़्त ताईं नाहे थी सघियो। हुननि मुतालबो कयो त वज़ीर आला सिंध, वज़ीर तालीम ऐं लाॻापियल अमलदार स्कूल जे मरम्मती कम न थियण ख़िलाफ़ नोटिस वठनि। खानपुर मेहर लॻ ॻोठ पीरबरी वारे इलाइक़े में बोज़दार बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ पुराणे तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो। नौजवान ख़ालिद बोज़दार खे गाजीशाह पुल वटि हथियारबंदनि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। इतला मिलण बावजूद पुलिस वाक़े वारे हंधि न पहुची। ज़रियनि मूजिबि बोज़दार बिरादरी जी ॿिन्ही धुरियुनि में तकरार जो फ़ैसिलो थियल आहे। उन बावजूद हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे।